अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह पारां सरारी शहर में मीर ज़मान टालपुर ऐं गुलाम सरवर बिरोई जिन जे सहकार सां ब्लड डोनेशन कैंप लॻाई वई, जंहिंमें टाउन कमेटी सरारी जे टाउन ऑफिसर गुलाम रज़ा ज़रदारी पारां समूरे स्टाफ समेत ऐं प्रेस क्लब सरारी जे सदर मोहम्मद उस्मान मल्ला ऐं शहरनि तोड़े आसपास जे नौजवाननि पारां कैंप में पहुची ब्लड डोनेट कयो वियो। उन मौक़े ते थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जे मैनेजर मुजीब रहमान ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जीअं हिन साल बि असां पंहिंजनि दोस्तनि जे ताउन सां हिते ब्लड कैंप लॻाई आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हर साल या हिन साल बि सराड़ी शहर में थैलेसीमिया जे मासूम ॿारनि जे लाइ हिकु रोज़ा रत जे ते कैंप लॻाई वई आहे। हिन कैंप में जेके असांजा सपोर्टर हूंदा आहिनि, वॉलंटियर जेके असांजा दोस्त हूंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा हूंदा आहिनि। हिन कैंप जी जेकी ऑर्गेनाइज़िंग टीम आहे हुन में मीर ज़मा वारा ऐं हुन सां गॾो गॾु गुलाम सरवर बिरोई आहिनि, जंहिंजो ई होटल आहे जिते कैंप लॻल आहे। इहे माना ईअं खणी सम्झो त इंसानियत जे लाइ वॾो कमु कंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु थैलेसीमिया सेंटर नवाबशाह में 2500 ॿार रजिस्टर्ड आहिनि ऐं उन्हनि मां हर रोज़ जेके असां वटि अचनि था 150 पौणा 200 ॿार अचनि था। उनखे फ्री में ब्लड, फ्री में दवाऊं, खाधो पीतो, हर हिकु शइ उनखे फ्री ऑफ कास्ट फराम कई थी वञे ऐं तमामु घणो ब्लड ॾियनि था। हिन वक़्तु तक़रीबन असां वटि 70 खां 80 थैलियूं डोनर अची चुका आहिनि, जिन मासूमनि जे लाइ ब्लड ॾिनो आहे। जेको बि डोनर असां वटि अचे थो सभ खां पहिरियां असां उन टेस्टूं कयूं था, जंहिंमें हेपाटाइटिस बी आहे, सी आहे, HIV आहे, जेके एड्स चवंदा आहियूं, VDRL MP, इहे मुख़्तलिफ़ टेस्टूं आहिनि। जेको बि उन्हनि टेस्टुनि में क्लियर करार अचे थो, उनखां बाद में असां उनखां थैलेसीमिया मासूम ॿारनि जे लाइ ब्लड वठूं था। मां मीडिया जो मशकूर आहियां जिन हमेशह सराड़ी जी असांजे कैंप में अची करे असांजो आवाज़ ऐं असांजी अपील उन्हनि दोस्तनि ताईं, उन्हनि ॻोठनि ताईं, उन्हनि शहरनि ताईं, उन्हनि तालुकनि ताईं, उन्हनि ज़िलनि ताईं ऐं मुख़्तलिफ़ सूबनि ताईं असांजो आवाज़ु पहुचायो आहे। हीअ अलाह जा महिमानड़ा आहिनि थैलेसीमिया ॿार। मां तव्हांखे अपील कंदुसि जिते बि हिन लाइ कैंपूं लॻनि वधि खां वधि अचो, रत जो अती वञो त जिन जी ज़िंदगी गुज़रंदी रहे। प्रेस क्लब सरारी जे सदर मोहम्मद उस्मान मल्ला, मीर ज़मान टालपुर, टाउन ऑफिसर गुलाम रज़ा ज़रदारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जो कमु तमामु साराह जोॻो आहे, जेके हर शहर जीअं सरारी में बि ब्लड कैंप क़ाइमु करे थैलेसीमिया जे ॿारनि जूं हयातियूं बचाइण जी भरपूर कोशिश करे रहिया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर, ये थैलेसीमिया वेलफेयर सोसाइटी नवाबशाह वारनि जी तरफ़ां थैलेसीमिया जा जेके नंढा मासूम ॿार आहिनि उन्हनि जे लाइ ब्लड डोनेशन कैंप लॻाई वई आहे ऐं हिते असांजे शहर सरारी में ऐं अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु अवेयरनेस आहे शहर सरारी जे माण्हुनि में ऐं वधीक माण्हू बि अचनि पिया। ऐं हीअ सेंटर जेको बहितरीनु सेंटर आहे, मुंहिंजो पंहिंजो नंढो रज़ाबाज़ जेको आहे उहो एडमिट आहे, इन्हनि वटि रजिस्टर आहे इन्हनि वटि, जंहिंखे सिर्फ़ु उन खे न पर थैलेसीमिया जे हर पेशेंट खे हर 15 ॾींहं ते या महीने में लाज़मी हिकु पिंड ब्लड जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं हीअ जेके सेंटर वारा आहिनि बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। हिन अहिड़े जदोजहद जे दौर में बि हीअ बिल्कुलु उते ब्लड जेका आहे फ्री में ॾींदा आहिनि। हुननि आवाम खे अपील कंदे चयो त खुदारा थैलेसीमिया जे कैंप या थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह पहुची अलाह जे महिमान ॿारनि खे रत अतियो करे मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि जूं हयातियूं बचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे नेक इंसान हुअण जो सबूत ॾियो। जॾहिं त थैलेसीमिया केयर सेंटर पारां मैडम सहरश, मैडम सिद्रा ऐं आमिर अबड़ो पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾिना।